नौशेर फेरोज़ सिंध एक्शन कमेटी जो एक अहम इजलास रेम जिम होटल नौशेर फेरोज़ से डॉक्टर नियाज़ कलानी पुनल सारियो इम्तियाज़ कोसो समेत ॿियनि जे अॻाणी में थी गुज़रियो। इजलास में सभिनी क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻवाननि शिरकत कई। इन मौक़े ते डॉक्टर नियाज़ कलानी चयो त असां हिकु भेरो सिंध जे मसइलनि ते सिंध एक्शन कमेटी खे फ़ाल कयो आहे ऐं सिंध एक्शन खे नएं सिर फ़ाल करण जो मक़सदु सिंध खे टोड़ण नवनि यूनिटनि ठाहिण लाइ क़ौमी असैम्बली ठहिराउ पास कयो आहे ऐं इहो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे त सिंध जे वसीलनि ते धाड़े हणण जी कोशिशि कई वेंदी। सिंध में वधि मज़ाहमत कंदासीं। ही तहरीक बबड़ो धरणे खां बि सख़्तु हूंदी। सिंध जे माण्हुनि जे वसीलनि ते अॻु में ई वफ़ाक़ जा कब्ज़ा आहिनि। वेतर सिंध जो NFC एवार्ड बि वफ़ाक़ हवाले कयो वियो त को बि ड्रामो सिंधी माण्हू क़बूल न कंदा। डॉक्टर नियाज़ कलानी समूरी सिंध जे अवाम खे अपील कई त 11 तारीख़ ते समूरी सिंध में क़ौम परस्तुनि पारां रिथियल एहतजाज रखिया विया आहिनि। वधि में वधि पंहिंजे शहरनि में गॾु थी वफ़ाक़ खे मैसेज ॾियो त सिंधी माण्हू हिकु आहिनि ऐं को बि ठॻीअ जो ठा क़बूल न कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।